लफ्जों के बेचता हूँ प्याले खरीद लो, लफ्जों के बेचता हूँ प्याले खरीद लो, अंधेरी शब है कुछ तो उजाले खरीद लो। मुझसे न हो सकेगा अमीर शहर का एहतराम, मेरी जुबान के वास्ते ताले खरीद लो। मुझे काबिल एहतराम दोस्तों ये जो पाण अॼु गॾु थियासीं हिते मीडिया बि आहे। असांजो एहतजाज सूबाई हुकूमत सिंध गवर्नमेंट सां आहे, जेको सूबाई डिपार्टमेंट जा जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि सां हिननि जेको कारो कानून पास करे उन्हनि सां ज़ुल्म जी सिलसिलो मुसलसल वधाइनि पिया। ऐं असीं मुराद अली शाह खे ॿुधाइणु चाहियूं था त तूं जेको सो जेके सूबाई MPs आहिनि वज़ीर आहिनि उन्हनि जो पगार तूं रातो राति में 400% वधाईंदो ऐं मुलाज़िमनि जे पगार जे सिलसिले में तूं चवें थो त IMF सां मुआइदो आहे। तुंहिंजे पीउ जे घर असीं पगार था खणूं ऐं तोखे इंशाअल्लाह ताला ऐं असीं तोखे ॿुधायूं था ऐं असीं तोखे ॿुधाइणु चाहियूं था त तो कल बिलावल भुट्टो साहिब सां जेके ॻाल्हियूं कयूं सरासर कूड़ ॻाल्हायो आहे, तो कानून तो नोटिफिकेशन कढियो आहे ऐं असांखे चवई पियो बिलावल साहिब खे चवण पियो हिन सां को ज़्यादती कोन्हे, पोइ तो नोटिफिकेशन छो कढियानि। 31 तारीख़ ते 31 मई ते जेको मुलाज़िम रिटायर थियो आहे उनजी तव्हां पगार पेंशन ॾिसो, जेको अॼु रिटायर थिए थो तव्हां हिसाब करे वठो केतिरो फ़र्क़ु आहे। तुंहिंजे पीउ जे घरां कोन था खणूं ऐं असीं तोखे ॿुधायूं था असीं 6 अक्टूबर ते कराची अचूं पिया। नामुराद शाह तोखे असीं ॿुधाईंदासूं असीं पंहिंजा हक़ वठी वापसि मोटींदासूं। तो अॻे असां ते आंसू गैस हलाया तो असांजा मुलाज़िम ॿधा अॼु हेर तूं 6 तारीख़ ते तूं पंहिंजो ज़ोर लॻाइजे असीं पंहिंजो लॻाईंदासूं। असीं जेसिताईं पंहिंजो हक़ न वरितोसीं वापसि न मोटंदासूं। लखे मुलाज़िम इंशाअल्लाह 6 तारीख़ ते कराची हूंदा। असीं हिन अलायंस जे थ्रू तमामु तंज़ीमनि खे अपील कंदासीं जेको असांजे मर्कज़ी चेयरमैन साहब अशरफ कासकली साहब सॾु ॾिनो आहे उन जे हर सूरत में हलिबो हथ मथे खणो जेके 6 तारीख़ ते बिलावल हाउस जा गिरफ़्तार कंदासीं। महिरबानी शुक्रिया।